नासिक की तरफ मूंखे ॿुधाईंदा तो दादू में धारिन की आबादकारी खिलाफ सियासी समाजी अगवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी है। वधिक तफ़सील तारिक लगारी जी रिपोर्ट में। दादू में सिंध अवामी सत पारां अफ़गानिन खे निकाली ॾियारण ऐं धारिन जी आबादकारी ख़िलाफ़ म्यूनिसिपल पार्क खां प्रेस क्लब दादू ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे सवें कारकुननि हिंदू पंचायत जे अॻवाननि संतोष कुमार, राजेश कुमार ऐं ॿियनि पारां पिणु शिरकत कई वई। सिंध अवामी सत जे मरकज़ी चेयरमैन महर डिबाई, वाइस चेयरमैन रियाज़ खेमटियो, वरियाम सिंधी ऐं ॿियनि चयो त अफ़गानी हिन मुल्क में गैरकानूनी तौर रहियल आहिनि। हाणे उन्हनि जो हिते रहण जो को जवाज़ कोन्हे। उन्हनि खे वापसि वञणो पवंदो, छाकाणि त उहे सिंध में बदअमनी फैलाइनि पिया, सिंध जे माण्हुनि जे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि। जेको गैर कानूनी तौर हिन मुल्क में हाणे रहिया पिया आहिनि, जिन जे रहण जो को जवाज़ कोन्हे। इन करे दादू जी आवाम सिंध अवामी सत जे प्लेटफॉर्म तां इहो नारो ऐं घुर कई आहे त बाबा इहे जेके गैर कानूनी पछाण ते अफ़गानी रहनि था, इहे हाणे असांजी बदअमनी फैलाइनि पिया, सिंधियत खे तबाह कनि था, इन्हनि खे मोटायो। अफ़गानी हिन वक़्तु असांजे सिंध में नासूर थी चुका आहिनि। इहो नासूर जेकॾहिं कंहिं जॻह ते थींदो आहे त उहा आङुर या पेर कटियो वेंदो आहे। हीअ असांजी सिंध में नासूर थी चुका आहिनि। हिननि खे जेसि ताईं न कढियो वेंदो एसि ताईं को असांजो हल कोन्हे। हीअ असांजा जेके डिग्रियूं खयूं था वठनि नौजवान, उन्हनि जूं नौकरियूं अफ़गानी पिया वठनि। असां सिंधियुनि जो कहिड़ो ॾोह आहे? अञा भी उन्हनि जे लाइ जेको आहे सो प्राइम मिनिस्टर चए थो त हिननि खे शनाख्ती कार्ड ॾिना वञनि। असां उन्हनि जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। 30 लख जेके धारिया आया रुगो अफ़गानी, उन खां अलावा ॿिया अलाए केतिरा आया आहिनि। असां चऊं था त धारिया जेके बि आहिनि सो उहे सिंध जे लाइ ज़हर मिसल आहिनि, तंहिंजे करे उहे जेको आहे सो महिरबानी करे असांखे सिंध मां निकिरी वञनि। उन लाइ जो इन्हनि असांजे नौकरियुनि ते धाड़ा आया आहिनि, पाणीअ ते धाड़ा आया आहिनि, शहरनि ते धाड़ा आया आहिनि, असांजे ज़मीनुनि ते माल अमन अमान जो मसइलो हुननि करे छॾियो आहे। जेकी बि मंशात जेकी बि आहे उहा उन्हनि जेकी आहे सो उन्हनि जे तो फैले हले बि थी। असां आला हुकाम खां, चीफ जस्टिस पाकिस्तान खां इहा मुतालबो था कयूं, वन एजेंडा, वन नारो, गो अफ़गानी गो। दादू जे शऊर ऐं ख़ासि तौर ते सिंध अवामी सथ पारां धारिन जी आबादकारी के खिलाफ़ एहतजाज कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे अफ़गानिन समेत जेके बि धारिया आहिनि उन्हनि खे उन्हनि जे मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलियो वञे, छाकाणि त उहे सिंध जे वसीलनि, सिंध जे नौकरियुनि ऐं सिंध जे रोज़गार ते वॾो भार आहिनि। तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़ दादू।